झुडो में 2013 जे NTS पास उम्मीदवारनि मीडिया सेंटर झुडो अॻियां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कयो। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे NTS टेस्ट पास उम्मीदवारनि नूर हसन कोलाची, मोहम्मद हकीम लगारी, सजाद हुसैन शाह, वसीम कायमखानी, काशिफ राजपूत ऐं ॿियनि तालीम जे वज़ीर सरदार शाह ते अदम एतमाद जो इज़हार कंदे चयो त सरदार शाह ताज़ो NTS टेस्ट पास कंदड़ वेटिंग में वेठल उस्तादनि जी मीटिंग घुराई, एतमाद में वरितो, जंहिं ते हेल ताईं को बि अमल दरामद न थी सघियो आहे। हुननि चयो त कोर्ट सगोरी NTS टेस्ट पास उम्मीदवारनि जे हक़ में फ़ैसिलो बि ॾिनो आहे, पर हिन वक़्त ताईं को बि खड़तेल न निकितो आहे। माती में असांजा अॻवान कराची प्रेस क्लब ते मुसलसल सरापा एहतजाज रहिया, जंहिं बाद सिंध हुकूमत मजबूर थी NTS टेस्ट पास उम्मीदवारनि सां ॻाल्हियुनि जी आछ करे कमेटी जोड़ी, जेका हिकु महीने दौरान ख़त्म थी वई। हुननि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान समेत समूरनि वसवारनि खां मुतालबो कयो त जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।